नाज़रीन, सॼी सिंध जियां नवां जतोई जे कांधड़ा कॉलोनी में ثقافتي दिहाड़े जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें फनकार सुर विखेरिया। पेश आहे शोबान अबड़ो जी ही रिपोर्ट। ओ गीत वेठा गायो गायो पजे सिंध जा, ओ गीत वेठा गायो गायो पजे सिंध जा, ओ सिंधड़ियो साथे साखा प्यार अल्लाह गीत वेठा गायो गायो पजे सिंध जा, ओ गीत वेठा गायो गायो पजे सिंध जा। शागिर्द शहीद बाबा गुरशर तिवणे जो अज जो मेहरान जे टीवी जे सॾ ते असां अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हायो आहे। ऐं जेको 6 डिसंबर ते असां मल्हाईंदासीं उहो मेहरान टीवी वारनि जे सथ आहे, उन्हनि जी टीम जी महिरबानी आहे जेका अणथक महिनत कई आहिनि एकता ॾियारे जे लाइ मेहरान टीवी वारनि जी, उनखे सलाम पेश कयां थो। ऐं असां पंहिंजूं ड्रेसूं अजरक टोपियूं ऐं सभु कुझु वठी रखियो आहे, जेको 6 डिसंबर ते असां वॾी धाम धूम सां मल्हाईंदासीं। ऐं फनकार फिरोज़ गुल सोलंगी, मां तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी वारनि जो। असां जेको हाणे अॼु प्रोग्राम कयो ऐं सकाफ़ती प्रोग्राम मल्हायो, तमामु बहितरीन मेहरान टीवी वारनि जे साथ सां प्रोग्राम मल्हायो। इंशाल्लाह 6 डिसंबर जेको अचण वारो आहे, इंशाल्लाह हिन में भरपूर असां पंहिंजूं तयारियूं कयूं आहिनि, अजरक टोपी जेके ड्रेस हुनायूं। इंशाल्लाह असां तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी वारनि जा, जेको 6 डिसंबर ही प्रोग्राम रखियो वियो आहे। उन में असां जीएसएन जो कलाम पेश कंदासीं। ऐं फनकार फिरोज़ गुल सोलंगी।